भरिया सिटी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ तरफ़ां अनोखो हुक्मनामो जारी कयो वियो आहे। ताज़ी बरसातनि सबबि जिते समूरे सिंध खे लपेट में आणे छॾियो, उते भरिया सिटी तालुके समेत ज़िले नौशरो फिरोज़ खे बि ॿोड़े छॾियो आहे, जिते घरनि समेत सरकारी इमारतूं पिणु बरसाती पाणी हेठनि। पर डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ तरफ़ां हिकु नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। बरसात मुतासिर ॻोठाणा सरकारी स्कूलनि खे पनाहगाह तौरु इस्तेमालु कनि, उते वञी रिहाइश कनि। पर डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ तरफ़ां जेके स्कूल जा नाला ऐं तफ़सील लिखिया आहिनि, हुननि अक्सर स्कूलनि खे छित, चौदीवारी, बाथरूम जी सहूलियत बि नाहे, जॾहिं त केतिरनि ई स्कूलनि में बरसाती पाणी भरिजी वियो आहे, जंहिं सबबि मुतासिर ॻोठाणा डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ जे अहिड़े हुक्मनामे ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।